ख़बर शामिल कंदासीं। उमरकोट खां रिपोर्टर कांजीमल जी हीअ रिपोर्ट। ज़र यूनिवर्सिटी सब कैंपस उमरकोट में वार ऑन टेरर जे उनवान सां पाकिस्तान आर्मी ऐं यूनिवर्सिटीअ जे गॾियल सहकार सां हिकु सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें पाकिस्तान आर्मी चोर कैंट जे लेफ्टिनेंट कर्नल कामरान, कैप्टन उसामा सिद्दीकी, ज़र यूनिवर्सिटी सब कैंपस उमरकोट जे प्रोवेसी डॉक्टर जान मोहम्मद मरी, मैडम साइमा भुट्टो, लेक्चरार जुल्फकार मरी, असलान यासिन मरी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते सेमिनार खे ख़िताब कंदे लेफ्टिनेंट कर्नल कामरान चयो त अफ़गानिस्तान में अमरीकी जंग, तालिबान सां जंग ऐं 9/11 वारे वाक़िए, उसामा बिन मोहम्मद लादेन पारां थींदड़ कार्रवाइनि, वज़ीरिस्तान में तालिबान जे तरफ़ां वाक़िअनि जे सिलसिले में USA जो अफ़गानिस्तान खां दुरुस्त बिरादर थियणु, तहरीक तालिबान अफ़गानिस्तान जो अफ़गानिस्तान ते हुकूमत क़ाइमु करणु, बांग्लादेश खे पाकिस्तान खां धार करणु समेत वार ऑन टेरर जे मुख़्तलिफ़ पहलुअनि जे रोशनी विधी। हुन चयो त सेमिनार जो मक़सदु पाक फ़ौज ऐं सिविलियन विच में हम आहंगी खे वधीक बहितर करणु आहे। कंहिं बि प्रोपगंडा ते तवजह न ॾियणु घुरिजे, अवाम खे हक़ीक़तुनि खां आगाह कयो वञे। हुन चयो त असांजी कोशिश आहे त मुल्क ऐं अवाम जे लाइ जेको कुझु बि कयो वञे उहो बहितर कयो वञे। उन मौक़े ते शागिर्दनि जे तरफ़ां पंहिंजी ॼाण ऐं ख़दशनि बाबति मुख़्तलिफ़ सवाल पुछा विया, जिन जा लेफ्टिनेंट कर्नल कामरान पारां तसली बख़्श जवाब ॾिना विया। यूनिवर्सिटी पारां बोर दौरान क़ाइमु कयल कैंपुनि बाबति पिणु ॼाण फ़राहम कई वई। हुन चयो त असांजे ॿारनि खे पाक फ़ौज ऐं पाकिस्तान सां मुहबत आहे। असांखे सिर्फ़ु उन्हनि खे अहसासु ॾियारण जी ज़रूरत आहे त यूनिवर्सिटी अवां सां हर मुमकिन ताउन कंदी। जॾहिं त सेमिनार जे आख़िर में लेफ्टिनेंट कर्नल कामरान ऐं प्रोवेसी डॉक्टर जान मोहम्मद मरी पारां यूनिवर्सिटी में ॿूटा लॻाया विया ऐं दुआ